पंहिंजे भाउ ॾे फोन करे फोन करीस त 10 लख रुपया मोकिले। त गुलड़ पंहिंजी मासूम भेण जंहिंजी उमिरि 12 साल आहे गोहर सां शादी तो करण चाहेसि। गोहर जी उमिरि 60 साल आहे। ॾिसां त टिकटॉक कीअं थो ठहे। हाँ अरे ही चोॾहीं जो चंड किथां आयो। हाणे त टिकटॉक में पूरो ई कोन थो थिया। अस्सलामुअलैकुम खान केड़ा हाल है? वालेकुम अस्सलाम यारा खैर ठीक ठाक अमन शांति करार है अल्हम्दुलिल्लाह। खान है तुझा पैसा वठ। ओ यारा शुक्र है तुझो मास्टर तू केडी त भली होदी। तू टाइम ते मुके पैसा दीदी सारंग मुके रोज रोज कूड़ा दिलासा दीदी। गुलखान कर्ज एक वडो मर्ज है। मर्ज है कर्ज जेतरो हुंदो ओतरो ही नुकसान। तू जो हक आहे तो असा गरीबन जे मथो एहसान करे कपड़ा दींदो असा जो भी फर्ज आहे त तुजी असा इज्जत कई। ओए मास्टर साहब तो गुलखान जी दिल खुश करे छडी। मुके कसम आहे नसवार जो तू मुजी भा हुंदी दी क़यामत ताईं मुजी तू भा हुंदी। देखो मास्टर मां हलाए थी। खुदा हाफिज मास्टर साहब खुदा हाफिज। ओए कपड़े हाणे भगवान ही को रस्तो ॾेखारे न त असां गरीब काॾे वेंदासीं। हाणे को भगवान का कृपा करे। असांजी मदद ॿियो केड़ी भी न कंदो। भगवान जी कृपा सां पीर साईं आहे साईं आलम साईं हलो तुन ॾे हलऊं। निर्मल तोखे यकीन है तो वो असांजी मदद कंदो? निर्मल दास मूंखे त लॻे थो त हाणे उहो बि असांजी मदद कोन कंदो। तव्हां यकीन कयो तो उहो ही मदद कंदो असांजी भगवान जी कृपा सां। निर्मल दास ठीक तो चे त पोइ ठीक आ अचो त हलऊं पीर साईं ॾे उथो। लक्ष्मीर अल्लाह जी मेहरबानी सां हिल फसल तमाम भला थिया आहिनि। जी चाचा साईं अल्लाह पाक जी रहमत आहे ऐं हारनि जी महिनत आहे तॾहिं त फसल सुठा थिया आहिनि। चाचा साईं हिकु ॻाल्हि चवां नाराज़ त न थींदव? न पुट लक्ष्मीर मां नाराज़ छो थींदुसि तोखे जेको चवणो आहे उहो चओ। चाचा साईं मां चाहियां थो त तव्हां भेण सनम ऐं अकबर खे माफ़ कयो छो जो पोइ बि हू असांजी न्याणी आहे। पुट लक्ष्मीर मूं त हुननि खे कॾो को माफ़ करे छॾियो हो पर ख़बर न आहे हू हिनमहिल कहिड़े हालनि में हूंदी ऐं किथे हूंदी। चाचा साईं भेण सनम तमामु घणो ख़ुशि आहे ऐं अकबर हुनजो तमामु घणो ख़्यालु रखे थो। पुट तोखे इहा ख़बर कीअं पई ऐं तोखे कंहिं ॿुधायो? चाचा साईं भेण सनम मूंसां शहर में मिली ऐं मां हुनजे घर बि वियुसि। पुट लक्ष्मीर जेकॾहिं हूअ तोसां मिली आहे त ख़ुदा जो वास्ते हिकु दफ़ो मूंखे पंहिंजी धीउ ॾांहुं वठी हल। वारो कर पुट लक्ष्मीर जल्दी हल मूंखे धीउ सनम सां मिलाए हुनखे ॾिठे ॾींहं थी विया आहिनि। चाचा साईं जल्द भेण सनम ॾे हलंदासीं ऐं ॿी ॻाल्हि भेण सनम जो मूं वटि नंबर बि आहे। वारो कर पुट
देर न कर, देर न कर। मूंखे पंहिंजी धीउ सां ॻाल्हि राय वारो कर। जी चाचा साईं, मां हाणे ई तो नंबर मिलाया भेड़ सनम जो। अदालत में केड़ा हाल है? मां तुझो बाबा जलाल तो ॻाल्हायां। पुट खुश त आई न? बाबा मां बिल्कुल ठीक आया। हेलो हेलो पुट लक्ष्मीरा, तू न ॻाल्हाए। वो मुखो नाराज आहे, मुझसे नथी ॻाल्हाइण चाहे। बस चाचा साईं बस, तव्हां परेशान न थियो। असां सभु पाण में जल्दी गॾिजी रहंदासीं इंशाअल्लाह। देर सर मथां वटि ईंदी। चाचा तव्हां परेशान न थियो। जी आदिल मूंखे खेर में घुराया अथई। गुलण, मूं ॿुधो आहे त तूं पैसनि जे लालच ऐं लोभ में अची पंहिंजी 12 सालनि जी मासूम न्याणी 60 साल जे पोढ़े अली गोरा सां तो परणाई। मुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजी भेण आहे, इन में तोखे कहिड़ी तकलीफ़? गुलण, हिन ॻोठ जी हर न्याणी मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी भेण आहे। तुंहिंजी भेण बि मुंहिंजी भेण आहे। अड़े ज़ालिम, पैसनि जे एवज़ न्याणी खपाइण हिन इस्लाम में ॾोह आहे, गुनाह आहे। अड़े गुलण, पंहिंजो मान मर्तबो थो ख़राब करी। ये सभु किताबी ॻाल्हियूं आहिनि आदिल, कहाणियुनि में भलियूं लॻंदियूं आहिनि, हक़ीक़त में न। हक़ीक़त में पैसो सभ खां वॾी अहमियत रखे थो। गुलण, जेके माण्हू पैसनि जी लालच में अची पंहिंजी मासूम न्याणियुनि खे खपाइनि था न, उहे हिते बि ज़लील थिया आहिनि त मथे बि ज़लील थिया आहिनि। आदिल, उहो उनजो नसीब। मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। गोर मूंखे पूरा 5 लख थो जे 5 लख। अड़े गुलण, पैसा तोखे मां ॾींदुसि। बेली, पंहिंजूं मासूम न्याणियूं पैसनि ते न खपायो। उन्हनि न्याणियुनि जा घर कॾहिं बि आबाद न आहिनि थींदा। अच्छा, त इहा ॻाल्हि आहे। तॾहिं मूंखे एतिरी देरि ताईं लेक्चर पियो जी। तुंहिंजो मक़सदु मूं न सम्झो। मक़सदु इहो साफ़ आहे त तूं मुंहिंजी भेण सां शादी करण थो चाहीं। पंहिंजी बकवास बंदि कर। अड़े तो में त इंसानियत ई न आहे रही। हाणे घणो मथो न हण। भेण तोखे पंहिंजी भेण सां कारो। मूं तोखे चयो न त उहो तुंहिंजी भेण न आहे, आदिल जी बि सॻी भेण आहे। शर्म कर। माना त तूं प्यार वारी ज़बान न सम्झ। सीमा, तू हिते छो आयो आई? थी सीमा, हे पी पोरो बाजे डो जी तो खां माफ़ी वठण आयो आहे। अलीअ जेको गुनाह कयो आहे, हिन पी खे ॾिसी उनखे पुट माफ़ कर। आदिल,
पंहिंजी पढ़ी लिखी भेण मुझे चवण ते अली खे ॾियण चाहिए ऐं अली छा कयो उनखे मारे छॾे। अली हिकु न पर अलाए केतिरा क़त्ल कया आहिनि। तोखे नाहे ख़बर शाहीन लक्ष्मी सां मोहबत कंदी हुई ऐं उन मुझे करे कुर्बानी ॾिनी ऐं शादी लाइ हा कयईं ऐं उन ज़ालिम उनजी मोहबत ऐं उनखे मारियो। तव्हांखे मां कॾहिं बि माफ़ न कंदसि, कॾहिं बि माफ़ न कंदसि। थी जे कॾहिं मूंखे ख़बर हुजे हा त शाहीन लक्ष्मी सां मोहबत थी करे त उनखे कॾहिं बि मां न चवां हा त तूं हुन सां शादी कर, त कॾहिं बि तोखे शाहीन जे रिश्ते जे लाइ न चवां पुट न चवां। छो जो लक्ष्मी उन इंसान जो पुट आहे जे सॼी ज़िंदगी असां ग़रीबनि जी मदद कई आहे, मदद कई आहे। अॼु मां तव्हां सां गॾोगॾु उन कमाल खान जो बि ॾोही आहियां। हाणे सुठो हिन में थी त हितां हलियो वञ ऐं ॿीहर मुंहिंजे साम्हूं न अचिजांइ। शाहीन सां गॾु सीमा बि मरी वई आहे। न आहियां मां तुंहिंजी धीउ, मां हिन घर जी धीउ आहियां ऐं आदिल जी अमानत आहियां। तोखे मां थी करे न पर पंहिंजो पुट करे पालियो आहे। पंहिंजे पीउ खे माफ़ कर। चा मां वञा त केॾां वञा ऐं तूं नाराज़ केॾां वञा। मां हिन खां सुठो आहे त मां मरी वञा, पर खुदा जे तरफ़ां मौत बि कोन थो अचे धीअड़ी, मौत बि कोन थो अचे। मां तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। तूं हितां वञी थो या छुरी खणी पंहिंजो पाण खे मारिया। एक पासे मुड़स बे पासे पी मां वञा त काने वञा। बाबा मूंखे माफ़ कर। अॼु मां तोखे पंहिंजे घरों कढी वॾो पाप कयो आहे। बाबा साईं मूंखे तो ई त चयो हुयो त शादी खां पोइ न्याणी जो घर मुड़स जो हूंदो आहे, पीउ मां जो न। तो ई चयो हुयो बाबा। अॼु मां दिल खे छॾे तो वटि कीअं अचां बाबा, कीअं मां तोसां ॻाल्हायां। आदिल मुंहिंजे करे पंहिंजी भेण जो रिश्तो अलीअ खे ॾिनो। अली हुन मासूम जो क़त्ल कयो। बाबा हाणे मां कीअं तव्हांखे माफ़ कयां। अगरि जेकॾहिं मां तव्हांखे माफ़ थी कयां त आदिल मूंखां नाराज़ थींदो। मुंहिंजा पीउ मूंखे माफ़ कजे। चल रब पाक वो भी मुझे माफ करे। इन चार में मुझे कट मुझा मोला कट मुझे। फकीरा कर खबर नवाज़े पैसा दिना या न? और बाबा नवाज़ा सभई पैसा दिना। या त वडी खुशी जड़ी गाल है जो नवाज़ जड़े मानू पैसा दिना। और बाबा एतरा दिया था तव अकबर जो को बंदोबस्त ही न कियो तव। और बाबा अकबर के वनी जल्दी मौत दे, मुखा सबर न थो थे, न त मां वनी थो ॾियांसि मौत। तव्हां परेशान न थियो, अकबर खां हिसाब वठंदासी। मां जेल में पंहिंजो ॾुखियो कटियल वक़्तु पंहिंजे दिल में दफ़न करे छॾियो आहे। ऐं हा हाणे उहो तबाही आणींदो अकबर जे मौत सां। भाजाई ख़ैर त आहे, तव्हां कुछ परेशान आयो? न अदा एड़ी का भी गाल नहीं, बस थोड़ो मथे में सूर आई। भाजाई तव्हां वेहो तो मां डॉक्टर खां दवा वठी अचां। अदा दवा जी का भी जरूरत नहीं, तव्हां वेहो तो मां ताले मानी खणी अचां। ठीक है भाजाई। आचर कर खबर छा पे सोची। शमू सेठ जो नंबर बंद आहे। पोइ हाणे छा थींदो? ॾिसूंसि था 2-3 ॾींहं, न त यार मूंखे वञिणो पवंदो हुन ॾांहुं। आचर ॿी ॻाल्हि त
कुझु ॾींहं चोरी करणु बंदि कयूं, छो जो हिन तरह जो जेको पुलिस ऑफिसर आहे न तमामु सख़्तु ऐं ईमानदार आहे। आचर कमाल खान खां ई नथो टिचे त इहो पुलिस वारो कहिड़े बाग जी मुर्गी आहे। शमू अॼु राति ताईं ॾोह करणो आहे। ठीकु आहे आचर। ठीक है बाबा, ठीक है। ओके। अस्सलाम वालेकुम पीर साहब। वालेकुम सलाम अली। दे ख़बर खैर में अचण थियो आहे। पीर साईं 2-3 ॾींहं थिया आहिनि असांजी चोरी थी आहे। पुट इहा त वॾी ॾुख जी ख़बर आहे, रब पाक रहम कंदो। पीर साईं चोर ॿिया के न पर शमू ऐं आचर आहिनि। पुट तोखे कहिड़ो सबूत आहे त इहे चोर आचर ऐं शमू आहिनि? अथई को गवाह या सबूत त तुंहिंजी में मां अॼु ई वठी थो ॾियां। पीर साईं मूं वटि सबूत या गवाह न आहे, पर मूंखे आचर धमकी ॾिनी हुई। पीर साईं हाणे असांजे लाइ दुआ घुरो त असांखे जल्दी में मिले। मां निमाज़ में रब पाक अॻियां तुंहिंजे लाइ दुआ घुरंदुसि त तुंहिंजी चोरी तोखे मिली वेंदी। अलाह पाक ख़ैर कंदो। ठीकु आहे पीर साईं। जी कर ख़बर खैर में अचण थियो आहे? साहब मुंहिंजो नालो गुलाणा आहे ऐं आदिल मूंसां बेगुनाह विड़ियो आहे। गुलाणा का त ॻाल्हि हूंदी न? साहब का बि ॻाल्हि न आहे, बसि मां ग़रीब आहियां ऐं इन लाइ ई मूंसां विड़ियो आहे। ठीकु आहे आदिल खे मां पाण ॾिसां थो, तूं मूंसां अच त हलूं। हली आ। कहिड़ा हाल आहिनि? आहियां मां तुंहिंजो भाउ। अदा ईअं न चओ, असां ॿई हिक माउ पीउ जा पुट आहियूं। तो जहिड़े लालची इंसान खे पंहिंजे भाउ चवंदो बि शर्म थो अचे। बाबा यमड़ इहा तरबियत न ॾिनी त असां ग़रीबनि जूं चोरियूं कराए ऐं उन्हनि जा माल खाऊं ऐं मासूम नियाणियुनि खे पंहिंजो हवस जो शिकार कयूं। अदा मां कंहिंजी बि चोरी नाहे कराई। तूं खणंदे मुंहिंजो कसम जो तो गुलण जी चोरी नाहे कराई। भाउ उहा मूंखां ग़लती थी आहे, मूंखे माफ़ कर। मां उन ॾींहुं तोखे माफ़ कंदुसि जंहिं ॾींहुं तूं पाण खे पुलिस जे हवाले कंदे। ठीकु आहे, मां जल्द पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले कंदुसि। तुंहिंजी इहा मजाल जो तूं पैसे लाइ पंहिंजी न्याणी खपाई? बख्शल मूंखे सभु ख़बर आहे त इहे कागज़ तोखे कंहिं घणे में ठाहे ॾिना आहिनि। मुंहिंजो ई पुटु आहे, असांजा मोंढ ई अहिड़ा आहिनि, जेको ॾिसे थो उनखे छिरक पइजो। लालच 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 लालच